नाज़रीन, कंदकोट पुलिस 10 ॾींहं अॻु अगवा थियल शाहिद अली गोलो खे बाज़ियाब कराइण में नाकाम थी वई। मुग़वी जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां धरणो हयो वियो। रिपोर्टर आबिद अली मूजिब कंदकोट पुलिस 10 ॾींहं अॻु अगवा थियल शाहिद अली गोलो खे बाज़ियाब कराइण में नाकाम थी वई। मुग़वी जी बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं गोला बिरादरी पारां इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि सिंध खां ॿियनि सूबनि ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। मुग़वी जे वारसनि जो चवणु हो त असांजे नौजवान खे धाड़ेल अगवा करे असांखां भुंग तलब कयो आहे। उन्हनि मुतालबो कयो त नौजवान खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।